ॾहरकी में बाअसर व्याज जी रक़म न मिलण ते पोरियत जूं 70 बकरियूं मुबैना तौर काहे फ़रार थी वियो आहे। ॻोठ खानसरो वासी ग़ुलाम रसूल मज़ारी पारां मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर पोरियत ग़ुलाम रसूल मज़ारी जो चवणु आहे त सेठ लक्ष्मण जा असां ॾांहुं व्याज जा 1,67,000 रुपया रहियल आहिनि। मक़सूद महर ऐं जमालदीन महर ॿारनि खे मारकुट करण बाद संदसि 70 बकरियूं काहे करे फ़रार थी विया आहिनि। ॿिए पासे लक्ष्मण दास जो चवणु आहे त ग़ुलाम रसूल मज़ारी ॾांहुं व्याज जा पैसा आहिनि। मक़सूद महर ज़ामिन पियल आहे। बकरियुनि बाबति उनखे का बि ॼाण नाहे। ॾहरकी में बाअसर व्याज जी रक़म न मिलण ते पोरियत जूं 70 बकरियूं मुबैना तौर काहे फ़रार थी विया। ॻोठ खानसर वासी ग़ुलाम रसूल मज़ारी पारां मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ग़ुलाम रसूल मज़ारी जो चवणु आहे त सेठ लक्ष्मण ॾांहुं असां ॾांहुं व्याज जा 1,67,000 रुपया रहियल आहिनि। ग़ुलाम रसूल मज़ारी इहो बि चयो त मक़सूद महर ऐं जमालदीन महर ॿारनि खे मारकुट करण बाद 70 बकरियूं काहे विया आहिनि। लक्ष्मण दास जो ॿिए पासे इहो मौक़िफ़ साम्हूं आयो त ग़ुलाम रसूल मज़ारी ॾांहुं व्याज जा पैसा रहियल आहिनि। मक़सूद महर ज़ामिन पियल आहे पर उन इहे बकरियूं नाहिनि जेके गुम करायूं। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर आज़म सुरहानी खां। आज़म, वधीक आगाह कजो हिन मामले बाबति। जी अमीर, बिल्कुल ही ॾहरकी भरिसां खानसर ॻोठ आहे जिते ग़ुलाम रसूल मज़ारी पारां पंहिंजे ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो आहे त मुबैना व्याजी आहिनि। मक़सूद महर, जमालदीन महर ऐं लक्ष्मण दास जेके 1,67,000 रुपया मूं ॾांहुं व्याज रहियल हो, मूल जी रक़म तव्हां अदा करे छॾी, पर 5 सालनि खां वठी व्याज जे मथां व्याज लॻायो पिए वियो। मूं ॾांहुं 1,67,000 रुपया व्याज जा कढिया, जेको मूं इनकार कयो तव्हां किस्तनि में ॾींदुसि। हुननि ॿुधायो त 3 ॾींहं अॻु मक़सूद महर ऐं जमालदीन महर मुंहिंजूं 70 बकरियूं जेके आहिनि मुंहिंजे ॿारनि खे मारकुट करे उन्हनि खां 70 बकरियूं खसे विया आहिनि। असां उन्हनि खे पाक किताब जा वास्ता ॾिना पर उन्हनि इनकार करे छॾियो। हिन ॿुधायो त बकरियुनि जा जेके 6 फर आहिनि उहे बि मरी विया आहिनि ऐं केतिरा ई बकरियुनि जा जेके फर आहिनि उहे बि छॾे विया आहिनि जेके मुबैना व्याज पर आहिनि। होॾां असांजी लक्ष्मण दास सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जॾहिं लक्ष्मण दास सां टाइम न्यूज़ पारां राब्तो कयो वियो त लक्ष्मण दास इहो क्लियर मौक़िफ़ ॾींदे चयो त मुंहिंजा हिननि खां 1,67,000 रुपया व्याज जी रक़म रहियल आहे। जे कुझु महीननि जो हिननि खां व्याज वरितो आहे, जेकॾहिं कुझु सालनि जो व्याज वठां त ही भरे बि कोन सघंदा। जॾहिं त लक्ष्मण दास जॾहिं अहिड़ो इतराफ़ बि कयो आहे, होॾां डिप्टी कमिश्नर घोटकी पारां बि 1 साल अॻु 5 ई तालुकनि जे मुख़्तियारकारनि ॾांहुं हिकिड़ा लेटर जारी कया हुआ त घोटकी ज़िले जे जेके बि माण्हू आहिनि जेके व्याज वठनि था उन्हनि फौरी तौर उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त असांजो मक़सूद सां कोशिशि कई आहे राब्ते जी महर सां, उन सां न थी सघियो आहे। लक्ष्मण दास इहो ॿुधायो त मक़सूद ऐं जमालदीन महर वारा आहिनि व्याज जे पैसनि जा जेके आहिनि मुंहिंजा ज़ामिन हुआ ऐं उन करे ई थी सघे मूंखे बाक़ी बकरियुनि जी का ॼाण न आहे। जॾहिं त ग़ुलाम रसूल मज़ारी जेको आहे उहो पंहिंजे ॿारनि समेत हिन वक़्तु बि सरापा एहतियात पिणल आहे। उनजो इहो चवणु आहे त मक़सूद ऐं जमालदीन महर वारा बाअसर आहिनि जेके अञा बि मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन आला अख़्तियारनि खां घुर कई आहे, अपील कई आहे त मूंखे पंहिंजूं बकरियूं वापसि कराए ॾियूं। होॾां असां डिप्टी कमिश्नर घोटकीअ सां बि हिन मामले ते ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई पर डिप्टी कमिश्नर घोटकी सां हिन वक़्तु राब्तो न थी सघियो आहे। SHO मीरपुर माछेरो सां असांजो राब्तो थियो आहे। उन ॿुधायो त फ़िरियादी जीअं ई ईंदो इन्हनि मुबैना व्याजनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदुसि। जी अमीर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी आज़म। सिहत खाते जो कारनामो मटिया